प्रियालो कणक जो बम्पर फसल तैयार। लोहरन पारा कणक की कटाई ला लोही औजार डातू तैयार करण लगा। लोहर आबाद करण समेत लाबारो कंदड़ पुरहतन में सराही। कणक की कटाई जो अमल शुरू समय पुरहत रोजगार से लगी विया। कणक जो लाबारो करे कणक जा देरा ठाहण में मसरूफ़। इन मौके ते डाटा तैयार कंदड़ लोहरन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असां महांगाई सबब परेशानी जो शिकार रहियूं। नओं लोह ख़रीद करे केतिरा ई डाटा तैयार करे रखिया आहिनि, पर महांगाई सबब कोई भी ख़रीद करण ला तैयार नाहे। पोरियत पुराणे डाटनि खे तेज़ कराए लाबारा करे रहिया आहिनि। लोहरन पारां दाहिंदे चयो त असांजे लोहार खे हुनर खे हुकूमती सरपरस्ती न हुजण सबब माली मुश्किलातुनि जो शिकार रहियूं। हुननि मुतालबो कंदे चयो त लोहार खे हुनर खे हुकूमती सरपरस्ती ॾिनी वञे त जीअं लोह मां तैयार थींदड़ मुख़्तलिफ़ औज़ारनि खे मुनासिब क़ीमतुनि में विकिरो करे सघूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।